ओबावड़ो में एंटी करप्शन कार्रवाई करे कणक स्मगल करण में मुलवस 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध खां पंजाब कणक स्मगलिंग जूं ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह नोटिस वठी करप्शन में मुलवस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम जारी कयो। जांच दौरान मुख्तियारकार रशीद अहमद, डीएफसी रोशन अली, हेड कांस्टेबल रशीद अहमद, हेड कांस्टेबल अब्दुल रशीद ऐं हेड कांस्टेबल मुश्ताक अली ख़िलाफ़ कणक जी स्मगलिंग में मुलवस हुजण वारा इल्ज़ाम साबित थियण ते मथन केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो आहे। एफआईआर में नामज़द फूड इंस्पेक्टर हफ़ीज़ जोयो, फूड इंस्पेक्टर सरदार मीरानी, फूड सुपरवाइज़र फ़हीम डहर फ़रार आहिनि। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया पारां कणक जी स्मगलिंग ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ भरपूर कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिं दौरान 9 लख खां वधीक कणक जूं बोरियूं ज़ब्त करे ख़ुराक खाते हवाले कयूं वियूं आहिनि। हुन जो त ॼाणायल मुलाज़िमनि ख़िलाफ़ शिकायतूं मिलियूं हुयूं त हू कणक जी स्मगलिंग में मुलवस आहिनि। इन करे खेनि कमिश्नर सखर जी हिदायतुनि मूजिबि जांच में शामिल कयो वियो त जांच दौरान कुझु हक़ीक़तूं साम्हूं आयूं।